दोस्तों जी लतीफ़ और यहाँ मंजूर मेमन वहाँ के वर्चुअल क्लासरूम में गली करके दो पावर सिस्टम प्रोटेक्शन सीरीज़ जो ही असो जो लेक्चर नंबर 3 आहे अॼु जे हिन लेक्चर में असां सभ खां पहिरियां इहो वज़ाहत कंदासीं त पावर सिस्टम प्रोटेक्शन जे पुठियां जेका फिलॉसफी आहे उहा कहिड़ी आहे यानी व्हाट इज़ द philosophy behind the power system protection. The power system protection जी philosophy ये है कि abnormal condition में system के की protect कजे यानी power system जेको रन थो करे वो under normal conditions में त को मसलो कोने को पर जॾहिं का बि abnormal condition create थे power system जे अंदर त उन abnormal condition में पावर सिस्टम के कीअं प्रोटेक्ट कजे त जीअं असां डैमेज के मिनिमाइज करे सघूं ऐं असां उन फॉल्टी सेक्शन के फौरन आइसोलेट करे छॾियूं त जीअं उहो फॉल्ट कंडीशन जेका एबनॉर्मल कंडीशन आहे उहा वधीक न फैलिजे ऐं वधीक नुक़सान न करे ऐं गॾोगॾु असां इहो बि एंश्योर कंदासीं त जेको इक्विपमेंट आहे उनजो डैमेज या उनजो फेल्यूअर जेको आहे उहो घटि खां घटि थिए त इन खे असां चवंदा आहियूं philosophy of power system protection. So इन खे जेकॾहिं असां हिते लिखूं तव्हांजे रेफरेंस जे लाइ त तव्हां असां इहो लिखी सघूं था हिते what is the philosophy behind power system protection. तो उनके असां मुख्तसरन टिन चइनि नुक़्तनि में बयान करे सघंदासीं that to protect the system against abnormal conditions. यानी का बि कंडीशन जेकर सिस्टम में एक एबनॉर्मलिटी अची वञे त उन सूरत में असांखे पूरे सिस्टम खे प्रोटेक्ट करणो आहे त ईअं न थिए पूरो सिस्टम कोलैप्स थी वञे ऐं पॉइंट नंबर 2 आहे to prevent possible damage and or failure of equipment. जेको इक्विपमेंट आहे पावर सिस्टम में जंहिंमें ट्रांसफॉर्मर्स थी विया जनरेटर्स थी विया ट्रांसमिशन लाइन्स थी वियूं ब्रेकर थिया त उन्हनि खे जेकॾहिं को उन एबनॉर्मल कंडीशन में ईअं न थिए त को उनखे को डैमेज थिए त उन खां उनखे बचाए सघिजे ऐं ॿी पॉइंट आहे टू लिमिट the extent फैलाव जेको आहे to limit the extent of damage जेकॾहिं को डैमेज बि थिए तो उन जो फैलाव जेको आहे उन जो एक्सटेंट खे असां लिमिट कयूं to limit the extent of damage by quickly and safely disconnecting the faulty circuit. So इहा आहे असल में philosophy power system protection जी ही टे नुक़्ता जेके आहिनि इहे
बयान था करने जी फिलासफी के त ही पावर सिस्टम प्रोटेक्शन छाजे करे हूंदी आहे। सो हाणे इहा पॉइंट क्लियर थी वई। हाणे हिन पॉइंट इहा इंपॉर्टेंट हुई त जीअं असांखे इन्हनि बैकग्राउंड जी सॼी ख़बर हुजे त ही आइडियाज़ जेसिताईं असांखे क्लियर हूंदो त पोइ असांखे अॻिते हली पावर सिस्टम प्रोटेक्शन खे सम्झण में वधीक सवलाई थींदी। त मां सम्झां थो त हाणे अव्हांखे पावर सिस्टम प्रोटेक्शन जी फिलासफी जे बारे में इहा पॉइंट वाज़े थी वई त पावर सिस्टम प्रोटेक्शन जे पुठियां कहिड़ी फिलासफी आहे। त हाणे अचूं त असां पंहिंजी थोरी मेमोरी जॉग कयूं, यानी पंहिंजो मेमोरी खे रिफ्रेश कयूं पावर सिस्टम जे बारे में। जेके बुनियादी कॉन्सेप्ट्स आहिनि या जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके शायदि तव्हां खां विसरी वियूं हुजनि त उनखे थोरो पंहिंजी मेमोरी खे रिफ्रेश कयूं। सो हिन सिलसिले में सभ खां पहिरियों अचो त असां ॾिसूं त एनर्जी जूं टाइप्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। सो मां हिते लिखां थो टाइप्स ऑफ एनर्जी। हाणे एनर्जी जो जॾहिं ज़िक्र थो थिए त असांखे इहा ख़बर आहे त हिन दुनिया में एनर्जी जे बग़ैर को बि कमु मुमकिन कोन्हे को। नो वर्क इज़ पॉसिबल विदाउट एनर्जी। ॿियनि लफ़्ज़नि में असां चऊं त नो वर्क इज़ पॉसिबल विदाउट एनर्जी। ऐं हिन दुनिया जो सॼो चरखो हले ई एनर्जी जे करे थो। जेकॾहिं एनर्जी न हुजे त हीअ दुनिया हली न सघे, हिन जो को वजूद ई न हुजे। सो एनर्जी जे बारे में हाणे असां पढ़ंदासीं त एनर्जी जूं जेके आहिनि से कहिड़ियूं टाइप्स हूंदियूं आहिनि। सो बुनियादी तौर ते तव्हांखे घणियुनि शयुनि जी ख़बर बि हूंदी, पर असां वरी थोरो रिपीट था कयूं त जीअं असांजी थोरी मेमोरी फ्रेश थिए। त एनर्जी जूं काफ़ी सारियूं टाइप्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो मिसाल आहे हीट एनर्जी, या जंहिंखे असां हीट या थर्मल चवंदा आहियूं। हिकिड़ी हूंदी आहे थर्मल एनर्जी। ऐं सेम मुंहिंजा नंबर 2 मैकेनिकल एनर्जी। जंहिंखे असां चवंदा आहियूं जेका मोशन जे करे हुजे, जंहिंखे असां चवंदा आहियूं काइनेटिक एनर्जी, या जंहिंखे असां चवंदा आहियूं एनर्जी ड्यू टू मोशन। का बि शइ जेकॾहिं मोशन में आहे त हुनमें जेका मोशन जे करे जेका हुनमें एनर्जी हूंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं काइनेटिक एनर्जी या किनेटिक एनर्जी। हिन ॿ प्रोनाउंसिएशन्स कंदा आहिनि, ऐं किनेटिक बि चवंदा आहिनि ऐं काइनेटिक बि चवंदा आहिनि। सो किनेटिक एनर्जी। हिन सां ॿी आहे पोटेंशियल एनर्जी। ऐं पोटेंशियल एनर्जी उन एनर्जी खे चइबो आहे जेका एनर्जी कंहिं शइ में हुजे उनजी पोज़ीशन जे हिसाब सां। एनर्जी ड्यू टू पोज़ीशन, यानी का शइ सपोज़ कयो तव्हां ज़मीन खां मथे था खणो त उनखे तव्हां छॾींदो त उहा शइ हेठि अची किरंदी। सो इनखे चइबो आहे पोटेंशियल एनर्जी। ऐं नंबर 4 साउंड एनर्जी, आवाज़ में बि एनर्जी हूंदी आहे। ऐं मुंहिंजा नंबर 5 लाइट एनर्जी, रोशनी जेका आहे सो हुन में बि तवानाई हूंदी आहे, लाइट एनर्जी। ऐं मुंहिंजा नंबर 6 विंड एनर्जी, जेका हवा जे करे हूंदी आहे। टाइडल एनर्जी, जेके समुंड में लहरूं या चढ़ंदियूं आहिनि मथे त उन्हनि वेव्स जे करे उन्हनि जी ताक़त में उन्हनि जी ताक़त हूंदी आहे, सो टाइडल एनर्जी। नंबर 8 असां लिखूं था न्यूक्लियर एनर्जी। ऐं मुंहिंजा नंबर 9 त असां लिखूं हाइडल एनर्जी, जेको पाणीअ जे फ्लो जे करे हुजे। हाइडल एनर्जी पाणीअ में ख़ुदि तवानाई कोन हूंदी आहे, पर पाणी जे वहुकरे जे करे, ड्यू टू फ्लो। उन फ्लो जे करे जेका तवानाई हासिल थिए त उहा नंबर 9। अहिड़े नमूने सां ऐं नंबर 9 आहे
electrical energy. Number 10 है chemical energy. जीअं मिसाल ॻाल्हि असां खाधो खाऊं था त उन में जेका तवानाई हूंदी आहे या बैटरीज़ में जेका तवानाई हूंदी आहे उहा बि ड्यू टू केमिकल रिएक्शन जे करे हूंदी आहे त इहे डिफरेंट टाइप्स आहिनि या हिन में असां ॿी हिकिड़ी हीअ बि एनर्जी असां हुन में शामिल करे सघूं था ग्रेविटी. हाणे ग्रेविटी जेको आहे ग्रेविटेशनल फोर्स इहो ग्रेविटेशनल फोर्स बि हिकिड़े क़िस्म जी एनर्जी आहे त हिनखे असां हिन में एनर्जी ड्यू टू पुल ऑफ अर्थ या ॿिया के प्लैनेट्स हुजनि त उनजे करे कमु थींदो आहे का शइ तव्हां ग्रेविटी जे करे जीअं प्लैनेट्स हलनि था ड्यू टू ग्रेविटेशनल पुल. सो इहे डिफरेंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जस्ट मेमोरी जॉग करण जे लाइ त इन्हनि सभिनी टाइप्स ऑफ एनर्जीज़ में एनर्जी जेका आहे हमेशह पंहिंजो फॉर्म चेंज कंदी आहे त हिन जो हिकिड़ो लॉ आहे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी यानी तवानाई जो बका जो कानून जंहिं मुताबिक़ न एनर्जी खे असां क्रिएट करे सघूं था न उनखे डिस्ट्रॉय करे सघूं था ऐं एनर्जी सिर्फ़ु पंहिंजूं शक्लियूं चेंज कंदी आहे. इट चेंजिस इट्स फॉर्म सो फ्रॉम वन फॉर्म टू द अदर फॉर्म. पर इन्हनि सभिनी जेके मूं 10-11 टाइप्स लिखिया आहिनि देयर आर मेनी मोर पर उन सभिनी टाइप्स में जेका इलेक्ट्रिकल एनर्जी आहे इहा सभ खां इम्पॉर्टेंट आहे. त इलेक्ट्रिकल एनर्जी मॉडर्न डेज़ में अॼु जे जदीद दौर में इलेक्ट्रिकल एनर्जी खां सवाइ तव्हां जदीद मुआशरे जो तसवुर बि नथा करे सघो त जेकॾहिं इलेक्ट्रिकल एनर्जी न हुजे त हीउ मुआशरो तरक़ी न करे सघे. सो इलेक्ट्रिकल एनर्जी जूं काफ़ी सारियूं ख़ूबियूं आहिनि जेकॾहिं असां हिनखे ॿियनि एनर्जी जे ॿियनि टाइप्स सां भेट कयूं त उन में सो असां अॻिते हली वरी इहो डिस्कस कंदासीं त इलेक्ट्रिकल एनर्जी जा कहिड़ा बेनिफिट्स आहिनि जंहिंजे करे असां उहा इलेक्ट्रिकल एनर्जी यूज़ कयूं था. ऐं जीअं त असां पावर सिस्टम प्रोटेक्शन हीअ असांजी सीरीज़ लेक्चर आहे त ऑब्वियसली असां जेको डिस्कस कंदासीं उहो इलेक्ट्रिकल जे बारे में हूंदो. सो इलेक्ट्रिकल एनर्जी जे बारे में तंहिं करे असांखे इहो पंहिंजी मेमोरी खे रिफ्रेश करण लाइ त इहो ॾिसूं त इलेक्ट्रिकल एनर्जी खे असां छो था यूज़ कयूं. The benefits of electrical energy. ऐं इन जा खोड़ सारा बेनिफिट्स आहिनि एज़ कम्पेयर टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. पर हाणे हिन में जीअं जेकी चंद अहम आहिनि ईज़ ऑफ कंट्रोल ईज़ ऑफ यूज़ एंड कंट्रोल. त इलेक्ट्रिकल एनर्जी वाहिद टाइप आहे जंहिंखे असां वरी आराम सां जेको आहे सो इस्तेमालु करे सघूं था ऐं हिन जो कंट्रोल बि ईज़ी हूंदो आहे ऐं साॻिए नमूने सां हुनजी कन्वर्शन बि जेका हिकिड़े फॉर्म आहे ॿिए फॉर्म में ईज़ी हूंदी आहे. ईज़ ऑफ कन्वर्शन इलेक्ट्रिकल एनर्जी खे ईज़ ऑफ कन्वर्शन फ्रॉम electrical to other forms of energy. यानी जेकॾहिं इलेक्ट्रिकल एनर्जी खे तव्हां असां जीअं रोशनी लाइट बल्ब यूज़ कयूं हीटर यूज़ कयूं त हीट एनर्जी लाइट एनर्जी साउंड एनर्जी मैकेनिकल एनर्जी को मोटर वग़ैरह हलायूं को जनरेटर हलायूं त डिफरेंट फॉर्म्स ऑफ एनर्जी जेके असां कन्वर्शन थिए थी उहा इलेक्ट्रिकल एनर्जी में ॿियनि जी भेट में तमामु आराम सां थींदी आहे. नंबर 3 ईज़ ऑफ ट्रांसपोर्टेशन ईज़ ऑफ ट्रांसपोर्टेशन ऐं यानी इलेक्ट्रिकल एनर्जी खे ॿियनि एनर्जीज़ जे फॉर्म सां जेकॾहिं भेट कंदासीं त इनखे असां ईज़ीली ट्रांसपोर्ट करे सघूं था या ट्रांसमिट करे सघूं था हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं. चोथों एडवांटेज जेको आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जो उहो आहे क्लीनलीनेस त यानी उहा इलेक्ट्रिकल एनर्जी वाहिद फॉर्म ऑफ एनर्जी आहे जेको बिल्कुलु क्लीन हूंदो आहे जेको बि साइड इफेक्ट्स कोन हूंदा आहिनि को गंद कोन थींदो आहे या एशिस कोन थींदा आहिनि. सो हिकिड़ी साफ़ सुथरी क्लीन
एनर्जी हूंदी आहे। हाणे इहा कन्वर्शन जेका हूंदी आहे, हिकिड़ो अहम नुक़्तो इहो बि तव्हां यादि कयो त को बि कमु मुमकिन कोन्हे, जीअं असां डिस्कस कयोसीं त विदाउट एनर्जी, पर कमु करण जे लाइ एनर्जी कन्वर्शन इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट। विदाउट एनर्जी कन्वर्शन यू कैन नॉट perform any work. Energy has to be converted from one form to other in order to do the work. So जीअं सिज जी सोलर एनर्जी आहे, त सोलर एनर्जी जेसिताईं असां वटि पहुचे थी त इट इज़ कन्वर्टेड इनटू लाइट, इनटू हीट, त रोशनी में ऐं हीट में तब्दील थिए थी। त अहिड़े नमूने सां एनर्जी कन्वर्शन इज़ मोस्ट इम्पॉर्टेंट टॉपिक। सो इहा असांजी मेमोरी जॉग जे लाइ इहे चंद अहम शयूं असां एनर्जी जे बारे में। सो तंहिंजे करे असांजो फोकस हूंदो इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल पावर सिस्टम्स जे बारे में। त हाणे ही टाइप्स ऑफ एनर्जी ऐं उन्हनि में इलेक्ट्रिकल एनर्जी सभिनी खां टॉप ते आहे, ऐं इहा असां पॉइंट्स पंहिंजा रिव्यू कयासीं। ऐं इन खां पोइ ॿियो नुक़्तो जेको आहे इम्पॉर्टेंट, जेको असां जंहिंजो रिव्यू करणु था चाहियूं, उहो आहे पावर सिस्टम जे बारे में। त असांजी पॉइंट बी four sections of a power system. यानी कंहिं बि पावर इलेक्ट्रिकल पावर सिस्टम खे असां चइनि हिस्सनि में विरहाईंदासीं। हिकिड़ो नंबर 1 जनरेशन, यानी जिथे बिजली पैदा कई वञे, यानी पावर प्लांट्स। सो जनरेशन। उन खां पोइ ॿियो उनजो सेक्शन हूंदो आहे पावर सिस्टम जो ट्रांसमिशन, यानी ट्रांसपोर्टेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी। सो हिते जनरेशन मीन्स प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी। ऐं ट्रांसमिशन इज ट्रांसपोर्टेशन। त इलेक्ट्रिसिटी खे असां जिथे पावर जनरेट थिए, जीअं पावर प्लांट्स में, उतां हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ताईं कीअं ट्रांसपोर्ट कयूं। सो इनखे असां चवंदा आहियूं ट्रांसमिशन, ट्रांसपोर्टेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी। ऐं टियों सेक्शन आहे डिस्ट्रीब्यूशन, यानी इनजी तक़सीम। तो पावर जॾहिं ट्रांसमिट थी वियो त उन खां पोइ डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं डिफरेंट फीडर्स जे थ्रू कंज्यूमर्स ताईं। सो डिस्ट्रीब्यूशन मीन्स sending energy to consumers। हाणे कंज्यूमर्स डोमेस्टिक थी सघनि था, कंज्यूमर्स कमर्शियल थी सघनि था, यानी बिजनेसिस। ऐं इन खां पोइ नंबर 4 आहे लास्ट वन, इज यूटिलाइजेशन। यूटिलाइजेशन मीन्स यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी। हाणे इलेक्ट्रिकल एनर्जी खे फैक्ट्रीज में भी यूज़ कंदा आहियूं, ये घरनि में भी यूज़ थिए थी। त इहे 4 मेजर सेक्शंस आहिनि कंहिं बि पावर सिस्टम जा। त को पावर सिस्टम जेको हूंदो आहे, इट्स कंप्राइजिंग ऑफ वन ऑफ दीज 4 सेक्शंस। सो जनरेशन, ट्रांसमिशन, डिस्ट्रीब्यूशन ऐं यूटिलाइजेशन। सो असां इहा पॉइंट क्लियर थी वई। इन खां पोइ नेक्स्ट पॉइंट आहे, so next point आहे जंहिंखे असां चऊं था पॉइंट सी, टाइप्स ऑफ पावर सिस्टम। त बुनियादी तौर ते पावर सिस्टम जा 2 टाइप्स आहिनि, जेके मां हिते लिखां थो। हिकिड़े खे असां चवंदा आहियूं एसी सिस्टम, ऐं ॿियो सिस्टम जेको हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं डीसी सिस्टम। हाणे एसी सिस्टम जेको हूंदो आहे, सो दिस इज़ द ह्यूज सिस्टम, वेरी कॉम्प्लेक्स,
huge and complex, काफ़ी पेचीदा हूंदो आहे ऐं तमामु वॾो सिस्टम आहे AC सिस्टम। ऐं DC सिस्टम जेको आहे इहो रिलेटिवली small and simple, एॾो कॉम्प्लेक्स कोन हूंदो आहे। ऐं हिन DC सिस्टम में बैटरीज़ वग़ैरह बची वञनि थियूं ऐं DC सिस्टम खे असां AC मां कन्वर्ट कंदा आहियूं। DC सिस्टम में फैक्ट्रीज़ में काफ़ी अहिड़ा मोटर्स आहिनि जेके इन DC सिस्टम ते रन कंदा आहिनि। सो अहिड़ा कई सारा मैन्युफैक्चरिंग प्रोसेसिस आहिनि जेके DC सिस्टम ते रन कंदा आहिनि ऐं ॿिया वरी मैन्युफैक्चरिंग सिस्टम्स हूंदा आहिनि जेके AC ते रन कंदा आहिनि। पर कंहिं कंट्री में सभ खां जेको वॾे में वॾो ऐं मोस्ट कॉम्प्लेक्स सिस्टम हूंदो आहे पावर सिस्टम, उहो हूंदो आहे AC सिस्टम जो हूंदो आहे। ऐं जेका बि जनरेशन थींदी आहे उहा जनरेशन हमेशह AC सिस्टम में ई थींदी आहे। DC सिस्टम में सिर्फ़ बैटरीज़ जे थ्रू पावर जनरेट थींदो आहे, DC पावर, पर AC जेको असां जनरेट कंदा आहियूं उन AC पावर खे असां DC में कन्वर्ट कंदा आहियूं। त बुनियादी तौर ते जेके बि जनरेटर्स आहिनि पावर हाउसिस में उहे सभु AC जनरेटर्स हूंदा आहिनि ऐं उहे AC जनरेटर्स असल में कन्वर्ट कंदा आहिनि। उन जो हिकिड़ो मैकेनिकल सिस्टम आहे जीअं कम्यूटेटर्स वग़ैरह लॻाए उनखे असां AC खे DC में कन्वर्ट कंदा आहियूं। सो इहे ॿ शयूं असांखे जस्ट मेमोरी जॉग जे लाइ ज़रूरी हुयूं, AC सिस्टम ऐं DC सिस्टम। ऐं AC सिस्टम में वरी ॿ टाइप्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे सिंगल फेज़ जंहिंखे असां चवंदा आहियूं, या थोरो असांखे सिंगल फेज़, ऐं ॿियो हूंदो आहे 3 फेज़ सिस्टम। ऐं जेके ट्रांसमिशन जनरेशन ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे उहा थींदी आहे AC सिस्टम में। The AC system it works on a principle, Faraday's law of electromagnetic induction. जेको प्रिंसिपल आहे जेको तव्हां हुते पढ़ी आया हूंदो ऐं जंहिंखां तव्हां फेमिलियर हूंदो, उन जे थ्रू कमु कंदो। ट्रांसफॉर्मर्स जेके बि हूंदा आहिनि सभु ट्रांसफॉर्मर्स ते कमु ई इंडक्शन ते कंदा आहिनि ऐं को बि DC ट्रांसफॉर्मर कोन हूंदो आहे जेको ट्रांसमिट करे पावर हिकु लेवल खां ॿी लेवल ते। सो इहो बि असांखे थोरो ज़हन नशीन करणु घुरिजे त ट्रांसफॉर्मर्स जेके हूंदा आहिनि उहे AC सिस्टम ते अप्लाई थींदा आहिनि, DC सिस्टम ते कोन हूंदा आहिनि। पर DC ट्रांसमिशन बि हूंदी आहे त असां हिन DC खे AC खे DC में कन्वर्ट करे हाई वोल्टेज ते पोइ असां हुनखे ट्रांसमिट कंदा आहियूं। सो हिकिड़ो त इहो टाइप्स ऑफ पावर सिस्टम जी असांखे मेमोरी थोरी असांजी जॉग थी वई। ऐं नेक्स्ट पॉइंट आहे हिन खां पोइ, नेक्स्ट पॉइंट आहे classification of power system based on voltage level. यानी वोल्टेज लेवल जे हवाले सां पावर सिस्टम जी जेका दर्जाबंदी कई वेंदी आहे, उन कहिड़ा टाइप्स आहिनि। सो उन जा आहिनि नंबर 1, ऐं कलर चेंज था कयूंसि, नंबर 1 इनखे असां चवंदा आहियूं लो वोल्टेज सिस्टम, या जंहिंखे शॉर्ट में चवंदा आहियूं LV सिस्टम। ऐं LV सिस्टम जेको हूंदो आहे हिन में वोल्टेज जी लेवल हूंदी आहे 100 वोल्ट खां वठी 1000 वोल्ट्स ताईं। इन वोल्टेज लेवल जे अंदरि जेका वोल्टेज उनखे असां चवंदा आहियूं लो वोल्टेज सिस्टम या LV सिस्टम। ऐं नंबर ॿियों आहे मीडियम वोल्टेज सिस्टम। सेकंड क्लासिफिकेशन आहे मीडियम वोल्टेज, सो उनखे असां चवंदा आहियूं शॉर्ट में MV सिस्टम। ऐं MV सिस्टम वरी हूंदो आहे 1000 वोल्ट्स खां 1000 वोल्ट्स माना 1 kV, 1 kV to 100 kV, यानी 1 लाख ताईं जेको वोल्टेज हुजे इनखे असां चवंदा आहियूं मीडियम वोल्टेज। ऐं नंबर 3 आहे इनखे चवंदा आहियूं हाई वोल्टेज। इनखे चवंदा आहियूं शॉर्ट में HV सिस्टम। ऐं हाई वोल्टेज सिस्टम वरी हूंदो आहे
100 kV to 345 kV इन्हें खे असां चवंदा आहियूं हाई वोल्टेज सिस्टम उन खां पोइ वरी जेकॾहिं अञा वोल्टेज मथे हूंदी आहे त उन खे असां चवंदा आहियूं एक्स्ट्रा हाई वोल्टेज EHV एक्स्ट्रा हाई वोल्टेज सिस्टम ऐं एक्स्ट्रा हाई वोल्टेज सिस्टम वरी हूंदो आहे 345 kV to 765 kV ताईं यानी 345 खां 365,000 वोल्ट जे सिस्टम खे असां चवंदा आहियूं EHV सिस्टम इन खां पोइ अञा हिकिड़ी कैटेगरी ॿी बि आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं अल्ट्रा हाई वोल्टेज सिस्टम अल्ट्रा हाई वोल्टेज जंहिंखे चवंदा आहियूं UHV ultra high voltage system anything above 700 erase comes 765 kV यानी 765 kV खां मथे जेको बि सिस्टम हूंदो आहे पावर सिस्टम उनखे असां चवंदा आहियूं UHV अल्ट्रा हाई वोल्टेज त ही 5 कैटेगरीज़ आहिनि या क्लासिफिकेशन्स आहिनि पावर सिस्टम जूं त इन जे बारे में असांखे इहा ॼाण हुअणु घुरिजे त असां जॾहिं बि प्रोटेक्शन सिस्टम जी ॻाल्हि कयूं ऐं पोइ चऊं त ही प्रोटेक्शन सिस्टम कहिड़े सिस्टम सां अप्लाई थो थिए यानी जी एप्लीकेशन कहिड़ी आहे हाई वोल्टेज ते आहे मीडियम वोल्टेज ते आहे लो वोल्टेज ते आहे या एक्स्ट्रा हाई वोल्टेज ते आहे या अल्ट्रा हाई वोल्टेज ते आहे त इन्हनि वोल्टेजिस मां कहिड़ी कहिड़ी सिस्टम जी त इन जी असांखे इहा बुनियादी ॼाण इन कॉन्सेप्ट जी ख़बर हुजे त इहे इन में कहिड़ो हाउ टू डिफरेंशिएट डिफरेंट वोल्टेज लेवल्स अकॉर्डिंग टू देयर नेम्स हाणे इन खां पोइ वरी असां चऊं था उहा क्लासिफिकेशन ऑफ ट्रांसमिशन लाइन्स classification of transmission line ये आप खबर होगी जो ट्रांसमिशन लाइन से कि ऐसा की क्लासिफाई करना क्लासिफिकेशन ट्रांसमिशन लाइन बेस्ड ऑन डिस्टेंस यानी कि ऐसा चाहूँ बेस्ड ऑन द लेंथ ऑफ द ट्रांसमिशन लाइन ये ट्रांसमिशन लाइन जी केतरी ड्रेगा जो केतरी ड्रेगी है ट्रांसमिशन लाइन तो उन्हें जो कैटेगरीज है कैंसर ट्रे है एकड़ी का सच है शॉर्ट transmission line usually here distribution lines होंदी आहिनि short transmission line जंहिंमें इन जो फ़ासिलो जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे up to 80 किलोमीटर्स यानी 80 किलोमीटर ताईं जेका ट्रांसमिशन लाइन हुजे मोस्टली ही हूंदी आहिनि डिस्ट्रीब्यूशन जे लाइ डिस्ट्रीब्यूशन जे लाइ यूज़ थींदियूं आहिनि 80 किलोमीटर्स ऐं इन खां पोइ ॿिए नंबर ते आहे इनखे असां चवंदा आहियूं मीडियम ट्रांसमिशन लाइन्स ही बि शॉर्ट ट्रांसमिशन लाइन्स ऐं हिननि जी जेको डिस्टेंस हूंदो आहे उहो हूंदो आहे 80 खां 80 kilometers to 160 kilometers. ये उनके medium transmission lines. ये जो transmission lines होंगे short transmission line ये जो होंगे ना 11 kV system 11 kV and 35 kV 11 kV to 35 kV system ये lines use हैं और 11 kV जी या 11 kV का 35 kV जेका लाइन हूंदी आहे उन जी जेका लेंथ हूंदी आहे तक़रीबन 80 किलोमीटर्स ताईं हूंदी आहे उन खां वधीक न हूंदी आहे ऐं मीडियम ट्रांसमिशन लाइन्स जेके हूंदियूं आहिनि 80 खां 160 किलोमीटर्स ताईं हूंदियूं आहिनि ऐं इन्हनि ट्रांसमिशन लाइन्स में वरी जेका वोल्टेज लेवल हूंदी आहे उहा 66 kV टू 132 kV यानी कुझु ग्रिड स्टेशन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके
जंहिंमें जंहिंजी रेंज इहा हूंदी आहे 66 kV खां 132 kV जी जेकॾहिं लाइन हूंदी त उनजी लेंथ हूंदी आहे 80 किलोमीटर खां वठी 160 किलोमीटर ताईं, ऐं उनखे असां चवंदा आहियूं मीडियम ट्रांसमिशन लाइन्स। नंबर 3 लॉन्ग ट्रांसमिशन लाइन्स। लॉन्ग ट्रांसमिशन लाइन्स, ऐं ही लाइन्स जेके हूंदियूं आहिनि इहे हूंदियूं आहिनि अबाउ 160 किलोमीटर, यानी 160 किलोमीटर खां मथे जेका ट्रांसमिशन लाइन हूंदी आहे उनखे लॉन्ग ट्रांसमिशन लाइन चवंदा आहियूं। ऐं हिन कैटेगरी में जेको हूंदो आहे सो अबाउ 132 kV हूंदो आहे, यानी उहा ट्रांसमिशन लाइन जेका 160 किलोमीटर खां डिघी हुजे उन ट्रांसमिशन लाइन जी जेका वोल्टेज रेंज हूंदी आहे उहा 132 kV खां मथे हूंदी आहे, ऐं उन ट्रांसमिशन लाइन खे असां चवंदा आहियूं लॉन्ग ट्रांसमिशन लाइन। सो असांखे इहा ख़बर हुअणु घुरिजे त शॉर्ट ट्रांसमिशन, मीडियम ऐं लॉन्ग ट्रांसमिशन लाइन्स कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जे लाइ प्रोटेक्शन सिस्टम्स कहिड़ा यूज़ थींदा आहिनि। ऐं इन अॼु जे लेक्चर जो आख़िरी जेको पॉइंट आहे उहो आहे क्लासिफिकेशन ऑफ जनरेटर्स। Classification of generators and motors based on the voltage level। ऐं हिन नुक़्ते में इहो बि असांखे थोरो ज़हन नशीन करणु घुरिजे त जनरेटर्स ऐं मोटर्स जे लाइ जेको वोल्टेज लेवल आहे उनखे इनखे कीअं क्लासिफाई कंदा आहियूं। हिन जे लाइ बि ॿ क्लासिस आहिनि, हिकिड़े खे असां चवंदा आहियूं नंबर 1 लो वोल्टेज, लो वोल्टेज जनरेटर्स या मोटर्स, ऐं ही लो वोल्टेज जनरेटर्स मोटर्स उनखे चवंदा आहियूं जंहिंजी वोल्टेज जी रेटिंग जेका आहे उहा हुजे अप टू 1000 वोल्ट, यानी 1 kV। 1 kV ताईं जेको जनरेटर हुजे या मोटर हुजे उनखे असां चवंदा आहियूं लो वोल्टेज मोटर्स या लो वोल्टेज जनरेटर। ऐं ॿियो हूंदो आहे मीडियम वोल्टेज, मीडियम वोल्टेज या हिनखे असां साॻिए नमूने सां LV मोटर्स चवंदा आहियूं, LV जनरेटर्स ऐं LV मोटर्स। ऐं मीडियम वोल्टेज या हिनखे चवंदा आहियूं MV, मीडियम वोल्टेज जनरेटर्स या मोटर्स या MV मोटर, MV जनरेटर। ऐं हिन में वरी जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे 1000 वोल्ट्स खां वठी करे, यानी 1000 वोल्ट टू 35 kV। हिन रेंज में जेके मोटर्स या जनरेटर्स हुजनि उनखे असां चवंदा आहियूं मीडियम वोल्टेज। सो मोटर्स जे लाइ सिर्फ़ु ॿ कैटेगरीज़ आहिनि, LV ऐं MV। LV मोटर्स, MV मोटर्स, LV जनरेटर्स, MV जनरेटर्स। सो इहो असांखे ज़हन नशीन करणु घुरिजे, छो त पावर सिस्टम प्रोटेक्शन में असांखे हिननि शयुनि खे प्रोटेक्ट करणो आहे। जनरेटर्स खे बि असां प्रोटेक्ट कंदा आहियूं ऐं मोटर्स खे प्रोटेक्ट कंदा आहियूं, तंहिंजे करे असांखे हिननि जी वोल्टेज जो अंदाज़ो हुअणु घुरिजे त असां उन हिसाब सां उनजी जेका प्रोटेक्शन सिस्टम आहे उहा डिज़ाइन कयूं या उनजी ख़बर हुजे त इन ते कहिड़ी क़िस्म जी प्रोटेक्शन हिन जे लाइ सूटेबल हूंदी। सो इहे 4-5 बुनियादी पॉइंट्स हुयूं जेके मूं चयो त असांजी मेमोरी रिफ्रेश थिए, जंहिं करे मूं उन्हनि खे डिस्कस कयो हिन लेक्चर नंबर 3 में। ऐं इन खां अलावा 2-3 पॉइंट्स ॿियूं बि आहिनि जेके असां वरी पावर सिस्टम जे बारे में थोरो डिस्कस कंदासीं। उन खां पोइ वरी असां अॻिते हली डिफरेंट टाइप ऑफ फॉल्ट्स खे पढ़ंदासीं ऐं उन दौरान जेके ॿियूं प्रोटेक्शन रिलेज़ आहिनि सो काफ़ी डिटेल में मुंहिंजे ख़्याल में 15-16 खनि लेक्चर्स थी वेंदा हिन सीरीज़ जा। त अॼु जे लाइ एतिरो काफ़ी आहे। मां सम्झां थो तव्हांजी मेमोरी फ्रेश थी वई हूंदी, तव्हांखे जेके शयूं जेके तव्हां पढ़ियूं आहिनि या जेके तव्हां विसरी वियूं आहिनि उहे तव्हांजी सॼियूं रिफ्रेश थी वेंदियूं ऐं इनखे तव्हां पंहिंजे ज़हन में रखो त पोइ असां अॻिते हली जीअं असांखे पावर सिस्टम प्रोटेक्शन खे सम्झण में सवलाई थिए। सो हाणे वठूं था इजाज़त, पाण मिलंदासीं वरी ॿिए लेक्चर में। GSN, जिया लतीफ़।